अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ हैं शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल। अॼु हिन प्यारी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। जेका बि दोस्त नवां या पुराणा हिन यूट्यूब चैनल ते आया आहिनि, सभिनी खे चवंदुसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो। हिन में तव्हांखे बहितरीनु अपडेट मिलण वारी आहे। ऐं थी सघे त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हांजो पंहिंजो चैनल आहे। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़, जीअं तव्हांजो घणो टाइम वेस्ट बि न थिए। दरअसल दोस्तों, पंहिंजा ड्रामे जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त इन जे करे थियण वारा आहिनि छो त हाणे तव्हांखे कुझु अञा ॿिया नवां अदाकार बि ॾिसण वटां मिलंदा। जीअं मवालिन जो करेक्टर नओं आयो एंटर थियो, अहिड़े हिसाब सां कंहिं ॿिए अदाकार जो बि करेक्टर तव्हांखे मिली सघे थो। काफ़ी दोस्त मूसा जे इंतज़ार में आहिनि। मूसा दोस्तों फ़िलहालु मुश्किल आहे, अॻिते हली मूसा जी मथां वरी एंट्री थिए। जेका बि मूसा जा परस्तार आहिनि उहे इन इंतज़ार में आहिनि यार मूसा अचे, ड्रामो अञा मज़ो कंदो। इहो सच आहे, जे मूसा अची वियो ड्रामो अञा ज़बरदस्त धमाकेदार अञा बहितरीनु थी वेंदो। दोस्तों, अॼु जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी त अगरि अपडेट सुठी लॻे त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।